अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज सबका पैरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वडे वजीर सैयद मुराद अली शाह भगोड़िन के सख्ती साम्हूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त कराची में को बि रोड बंदि न थियणु घुरिजे। मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया शहर में मामूल जी ज़िंदगी खे यकीनी बणाए कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। सिंध सरकार पारां सोशल मीडिया ते नफ़रत पखेड़ींदड़नि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त हैदराबाद वाक़े खे लिसानी रंग न ॾिनो वञे। सिंध खे लिसानी झेड़नि ॾांहुं धिकण जी कोशिश कई वई। सिंध अमन जी धरती आहे, हितां जा माण्हू लिसानियत नथा चाहिनि। सोशल मीडिया ते नफ़रत पखेड़ींदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। लिसानियत ऐं नफ़रत पखेड़ींदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। जेको बि कानून हथ में खणंदो उन खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाबति ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त जॾहिं वॾनि माण्हुनि ते आर्टिकल 6 लागू थी सघे थो त इमरान ख़ान ते छो न। इमरान ख़ान ते फौरी तौर ते आर्टिकल 6 लागू थियणु घुरिजे। मुल्क आइन ते हले त तहरीक इंसाफ़ ते फौरी पाबंदी लॻी वेंदी। कराची जे इलाइक़े सोहराब कोट में मछरियल माण्हू हिक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया। शदीद हवाई फायरिंग, पुलिस जो मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण लाइ गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। मुज़ाहिरीन जे पथराव बैदि पुलिस पोइ ते हटी वई। पुलिस मुज़ाहिरीन खे अल आसिफ स्क्वायर खां मुक़्तसर रोड ताईं महदूद रखियो हो। सोहराब कोट वारे इलाइक़े में हालतूं कंट्रोल हेठि आहिनि। कराची जे पुलिस चीफ जावेद आलम ओढो चयो आहे त केस दाख़िल करे दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। सोहराब कोट मां 40 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। काल खां हिन वक़्त ताईं 190 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। वॻोड़िन खे कंहिं बि रीत बख़्श न कयो वेंदो। हैदराबाद में बिलाल काका कत्ल केस जो मुख्य जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जवाबदार शाह सवार पठान के सख्त पैरे हेठ अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार के 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। केस में नामज़द हिकु ॿियो जवाबदार मोहम्मद अफजल पठान बि सोको। हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान बिलाल काका जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं। हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया। लाड़काने में सिंध सभा जे कारकुननि जो प्रेस क्लब आॾो धरणो। नवाबशाह में सिंध तरक्की पसंद पार्टी जे कारकुननि जो एहतजाज। शहदाद कोट, मोरे, भिरिया सिटी, ठारू शाह, वारे, मीरपुर बठोरे ऐं कड़ियो गंवर में बि एहतजाज। मदेजी, नए देरे, दरिया खान मरी, फुलजी स्टेशन ऐं सिराड़ी समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं। अफ़गान पनाहगीरनि खे नेकाली ॾियण जो मुतालबो। सिंध में चौमासी जे ॿिए स्पेल जा रांगा। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। काछे में तेज़ बरसात सबबि नयूं वही आयूं। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया। सेठार जा बरसा बरसात दौरान करंट लॻण सबबि 8 वरे जो तौहीद शरफोत। जेकबाबाद, गढ़ी खैरो, ठुल ऐं दोदापुर में तेज़ हवा सां गॾु बरसात। घोटकी, मीरपुर माथेलो, जरवार, रेती ऐं ॿियनि शहरनि शहदाद कोट में ककरनि जा कड़काट। न्यू सैदाबाद शहर अंदर तेज़ बरसात पवण सबबि पानी घरनि में दुकाननि में दाख़िल थी वियो। थड़ी मोहब्बत, वारे, फैज़गंज ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में मींहुं वठो। मौसमियात खाते मूजिबि कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सुभाणे ताईं तेज़ बरसात जो सिलसिलो जारी।
सिंध सरकार पारा बरसातुनि दौरान ज़राअत के पहुतल नुक़सान जे अज़ाले लाइ सर्वे कराइण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत नुक़सान जे अज़ाले लाइ ज़िलई सतह ते सर्वे जो फ़ैसिलो करे वरितो। चौमासी जे ॿिए स्पेल दौरान ज़राअत खाते जे आफ़ीसरनि खे अलर्ट रहण जी हिदायत। हैदराबाद में आबादकारनि सां राब्ते में रहण लाइ कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो। ज़राअत बाबति वॾे वज़ीर जे सलाहकार मंजूर वसाण चयो आहे त पतो लॻायो वञे त कहिड़नि फ़सलनि खे नुक़सान पहुतो आहे। आख़िरी बाल ताईं चोरनि जो मुक़ाबिलो कंदो रहंदुसि। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त सभिनी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहियूं था, पर ग़ुलामी क़बूल नाहे। शहबाज़ शरीफ़ मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ैरात घुरण वियो। शहबाज़ खे ख़ैरात घुरण बदिरां चोरी थियल पैसो वापसि आणणु घुरिजे हा। मुल्क ॾुखियुनि हालतुनि मां निकिरी आयो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ घटिजी विया। हाणे हर ईंदड़ ॾींहुं क़ौम लाइ ख़ुशख़बरी खणी ईंदो। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त गुज़िरियल 4 वरहे में लाहौर यतीम रहियो। नालाइक हुकूमत वधीक अरसो इक़्तिदार में रहे हा त लाहौर खंडर बणिजी वञे हा। लाहौर नवाज़ शरीफ़ जो आहे ऐं सदाई रहंदो। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह चयो आहे त कर्ज़ी मुल्क खे कॾहिं बि ख़ुशहाल नथो चई सघिजे। मुल्क में महांगाई जो बुनियाद रखंदड़ तनक़ीद पिया कनि। अवाम गुरबत जी चकी में पीसजी रहियो आहे। मईशत ख़िलाफ़ जंग विढ़ूं पिया। ज़राअत खे बचाइण खां पोइ IMF जी ज़रूरत न पवंदी। ANP जो कराची जे तक NA 245 ते नंढी चूंड में MQM जी हिमायत जो ऐलान। मुत्तहदा अॻवान वसीम अख्तर सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे ANP अॻवान शाही सैयद चयो आहे त कराची खे बहितर करण लाइ MQM सां गॾिजी कमु कंदासीं। मकानी चूंडुनि में बि MQM जी हिमायत कयूं था। मेयर वटि समूरा इख़्तियार हुजणु घुरिजनि। बाइख़्तियार निज़ाम चाहियूं था। वफ़ाक़ी काबीना तैयबा गुल स्कैंडल ते इंक्वायरी कमीशन जोड़ण जी मंजूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बैदि मीडिया खे ब्रीफिंग ॾिने। सूद समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त तैयबा गुल मूजिब खेसि अगवा करे 18 ॾींहं PM हाउस में रखियो वियो। नेब चेयरमैन जावेद इक़बाल खे ब्लैकमेल कयो वियो। कमीशन जोड़ण पुठियां के बि सियासी मक़सद नाहिनि। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कमीशन जी राय मूजिब कार्रवाई कई वेंदी। शफ़ाफ़ इंक्वायरी कराए सभु कुझु अवाम जे आॾो आंदो वेंदो। काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजिया कई आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में कमेटी जोड़ी वई आहे। कमेटी अदालती फ़ैसिले जी रोशनी में सिफ़ारिशूं तयार कंदी। वफ़ाक़ी काबीना ECC जे फ़ैसिलनि जी तौसीक़ करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तारीख़ी करार ॾिनो वियो। वफ़ाक़ी काबीना करार ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट जे डिप्टी स्पीकर जी रूलिंग केस जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे ऐं फ़ैसिले सां आइन जो तहफ़ुज़ यकीनी थियो आहे। इजलास में IMF सां थियल मुआहिदे ऐं ॿियनि मामलनि ते ग़ौर वीचार कयो वियो। NDMA बोर्ड ऐं बरसात वारी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ काबीना इजलास में ॻाल्हाईंदे चयो त मसइला हल थियण सां अवाम खे रिलीफ मिलंदो। हू अॻूणी हुकूमत जे विछायल बारूदी सुरंगुनि खे नाकारा बणाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम के वधीक रिलीफ ॾियण जो इशारो ॾेई छॾियो। सोशल मीडिया ते जारी बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम सां संदसि वाइदे मूजिब इत्तेहादी हुकूमत तुर्त बुनियादनि ते आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि में घटिताई जो फ़ाइदो अवाम ताईं मुंतक़िल कयो आहे। जीअं ई वधीक मुआशी गुंजाइश पैदा थींदी अवाम ताईं रिलीफ पहुचायो वेंदो। हू अवाम सां सदाईं सची ॻाल्हि करण ते यकीन रखे थो। हुकूमत पारां सोशल मीडिया ते किरदार कुशी कंदड़ ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे। सदारत हेठि इजलास थियो। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी DG FIA ऐं नादरा जो वक़्ती चेयरमैन इजलास में शरीक। सोशल मीडिया ते शहरनि जी किरदार कुशी ऐं विसाइण वारे मामले ते ग़ौर। तौहीन जोॻो मवाद अपलोड करण ऐं उन जी तशहीर बाबति असराइतो कानून जोड़ण जो फ़ैसिलो। घरू मामलनि वारे वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त शहरनि जी किरदार कुशी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो।
सोशल मीडिया ते गैर इखलाकी ऐं तौहीन आमेज़ मवाद जी तशहीर सां मुआशरे में डफेड़ ऐं बिगाड़ जो ख़दशो आहे। अहिड़ियुनि ॾोहनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई। लाहौर जी स्पेशल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ के पुट सुलेमान शहबाज ऐं जवाबदार ताहिर नकवी के इश्तिहारी करार ॾेई छॾियो। अदालत जवाबदारनि जी मिल्कियतनि जा तफ़सील घुराए वरिता। अदालत शरीफ खानदान ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में शरीक जवाबदार मक़सूद जी डेथ सर्टिफिकेट जा तफ़सील भी घुराए वरिता। मुआहदे तहत पाकिस्तान के $1 अरब 17 करोड़ मिलना। आलमी मालियाती इदारे IMF के डायरेक्टर जेरी राइस पाकिस्तान से मुआहदे की तस्दीक करने चयो आहे त रक़म मिलण से पाकिस्तान जा स्ट्रक्चर सुधारा वधंदा ऐं मैक्रो इकनॉमिक सूरतहाल मुस्तहकम थींदी। पाकिस्तान के रेवेन्यू वधाइणु ऐं वधीक आमदनी वारनि माण्हुनि खां टैक्स उगाइणो पवंदो। मुल्क में कोरोना वायरस वधिक ॿिनि मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। NIH मूजिब गुज़िरियल ॾींहं 22,099 टेस्टूं कयूं वियूं। 779 माण्हुनि खे वायरस जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.5% रिकॉर्ड। कोरोना में मुब्तला 182 मरीज़नि जी हालत गणती थी। नवाबशाह में भेण में 2 सालनि के क़त्ल करे छॾियो। गोलीमार वारे इलाइक़े में जवाबदार मोहम्मद अली अवान गोलियूं हणी नासिर ऐं बाकिर के क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची मारिजी वेलनि जा मर्द अस्पताल मुंतकिल कया। कश्मीर में हथियारबंदनि इलाइक़े के चङे मुड़स खिबाणे जो समेत अगवा करे वरितो। कच्चे वारे इलाइक़े में जवाबदार यूसुफ मलिक ऐं संदसि भाणेजे हबीबुल्लाह मलिक के अगवा करे विया। नसीराबाद भरिसां सिमशाक मां हिकु ॼणे जो लाश मिलियो। ॻोठाणनि जी इतला ते पुलिस ॻोठ मियांदास जंजरी पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी।